शुगर भी खाई वही तो दवा भी खिदमत में वसो न घटाए अल्लाह से समूरन के बरकत करे आमीन चो मुझे के आयत पढ़ी सूरत फतह मां जे में अल्लाह पाक पंहिंजे प्यारे पैगंबर खातमुन नबीयीन शफीउल मुज़नबीन मिठे मोहम्मद जी रिसालत बयान फरमाई ऐं उन सां गॾु सहाबा इकराम जी अज़मत सदाकत इज्जत बयान फरमाई थोड़ा इंसान आहिनि जेके उन्हनि इंसाननि जी तारीफ़ कंदे कंदे थकिजी किरी पवंदा आहिनि जंहिंजी का बि इस्लाम ऐं दीन जे हवाले सां महिनत कान्हे पर क़ुरान करीम में जंहिं जमात जे ईमान ऐं सचाईअ जो बयान आहे इहा उहा जमात सहाबा इकराम जी आहे जन पंहिंजे आका मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही क़ुरान दुनिया जे कुंड कुड़श में पहुंचाए ये करे ये मेहनतूं न हुजनि हा सहाबा इकराम पंहिंजे रत जी जान जी क़ुर्बानी न ॾियनि हा पंहिंजे घरनि खे छॾे समंदर पार पूरी दुनिया जे खिते खिते में पहुची करे पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त में नबूवत जो पैगाम पहुंचायो अज 1439 हिजरी 21 रजब ते ठेड़ीअ में वो कुरान ये पढ़जे पियो जण हाणे जिब्रील कुरान खयूं पियो सुभान अल्लाह या मेहनत असांजी आहे या मेहनत कंहिं अमीर कंहिं दौलतमंद जी आहे मञणो पवंदो त इहा मेहनत मिठे मोहम्मद जे यारनि जी आहे जंहिंजे लाइ अल्लाह से ही जुमला बयान फरमाया उलाइक अल्लज़ीना इम्तहन अल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा मुंहिंजा महबूब जेका मां तुंहिंजे ख़िदमत में तालिब शागिर्द ग़ुलाम मोकिलिया आहिनि उन्हनि जे दिलनि जो इम्तिहान मां रब पाण वरितो आहे तुंहिंजा सभु सहाबा तुंहिंजा समूरा ग़ुलाम तुंहिंजा समूरा शागिर्द तुझा समूरा तालिब तक़वा में परहेज़गारीअ में ईमान में अमल में मां रब करीम जे तरफ़ां आर्डर पियो अचे त सभु कामयाब भी आहिनि सभु साहिब तक़वा भी आहिनि समूरा तो मोहम्मद जा सच्चा आशिक़ आहिनि अॼु खोड़ असांजा माण्हू किताबड़ा पढ़ी टीवियूं ॾिसी ऐं माण्हुनि जी हथ ठोकियूं तारीख़ां पढ़ी ऐं पोइ वेही करे होटलनि ते ओबासी ॾींदा एॾी वॾी ॼण मट जो ढकणो लथो आहे वरी पोइ तबसरो कंदई नबी पाक जे साहबा ते ख़ासि करे असांजे खोड़ माण्हुनि जी हज़रत सैयदना अमीर मुआविया ते कावड़ा ऐं मार्ज़ कया ये 22 रजब सुभाणे जेका तारीख़ थिए पई उन हस्तीअ जे वफ़ात जी तारीख़ आहे जंहिं 600 समंदर जा बेड़ा इस्लाम जे फ़ौज जे लाइ तयारु करे ऐं दुनिया जे कुफ़र खे ललकारियो उहो हज़रत अमीर मुआविया हो जंहिं सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खां तकरीबन 2 हिस्सा 3 वधीक दुनिया जे अंदर इस्लाम पहुचाए करे ऐं दुनिया में पैगंबर जो कलमो पहुचायो अॼु असांजो मुस्लमान एॾिन वॾिन हस्तियुनि जे शान में हथ पियो विझे ॿुधो मुस्लमानो कलमे पढ़ण वारो उन्हनि जवाननि उन्हनि हस्तियुनि उन्हनि ईमान वारनि जे बारे में तव्हां सां छा था राय ॾेई सघो जंहिंजे लाइ रब पियो चवे रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु मां अल्लाह उन्हनि खां राज़ी आहे उहे मां रब खां राज़ी आहिनि पंहिंजे अक़ीदे खे संभालियो पंहिंजे ईमान खे संभालियो
सीरे जो काटे देगड़ो चढ़ो डूंगी किशमिश पई ए भी इए रेड कंदो जी 90 ते रेंजरस जी रेज वरी कर पुजंदो सीरो खाए अल्लाह जे नाले जो हुयो सही बोली साहब असा के पढ़ाईंदा है गुरजा वाला जो नालो चवन प्यादा चवन पिया तो कोई न तारीख ते शौक़ियो 18 ज़ुल्हज ते ईद ग़दीर जो नालो दई हज़रत उस्मान जी यौम शहादत ते ये माण्हू ख़ुशि पिया कनि असांजो सातो मुस्लमान ॿिनि गिरहनि ॿिनि टुकरनि ऐं बोड़ जे वटीअ ते वञी पंहिंजो ईमान विञाए अॼु इरादो कयो अहिड़े क़िस्म जे खाधे पीते खां परहेज़ कंदासीं छा ख़्याल आहे क़ुरान वारो अक़ीदो दिलि जे अंदरि पैदा कयो पंहिंजे ईमान जो इस्लाह कयो पंहिंजे अमल ते रहम कयो जंहिं फितने मां दुनिया गुज़रे पई उहो तव्हांजे साम्हूं आहे क़ुरान जे तालिबनि क़ुरान जे आशिक़नि मिठे मुहम्मद जे दीन हासिल करण वारनि जे मथां जेके मुश्किल वक़्त पिया अचनि तव्हांजे साम्हूं अमेरिका जे कारण कार्रवाई कई अफगानिस्तान में जंहिंमें 250 तालिब जंहिंजी गिरफ़्तार थी ओरे अचो सही ओरे थोरो ओरे अचो अल्लाह बरकत करे जंहिंमें दिस्तार बंदी करण जे इरादे सां जेके मासूम तालिब स्टेज ते मौजूद आहे उन्हनि ते मिसाइल वरसायूं जंहिंमें सभु शहीद थी करे जन्नत में पुॻा मुस्लमाननि जे जिस्म ते को किविल जे चक जेतिरो भी असर कोन पियो आहे सॼी दुनिया जी मीडिया चुपिया इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं उहे कोन पियूं ॻाल्हाइनि अक़वाम मुत्तहिदा ख़बर न आहे त माण्हुनि जो टोलो आहे अलाए जानवरनि जो सभु चुप ऐं मलाला आई आहे मलाला फ़रिश्तो आहे फ़रिश्तो उहा जो चकर ते आई आहे न त मीडिया हौश में आहे हीअ उहा छोकिरी आहे जे पाकिस्तान जो कद मथे कयो वज़ीर आज़म जेतिरो प्रोटोकॉल इन वेचारी अदड़ीअ खे पियो मिले इमरान ख़ान खे पियो मिले ताहिरुल क़ादरी जहिड़े ओ यूरोप जा जेके कुल एलची हिन उन्हनि खे मिले पियो मासूम बेगुनाह क़ुरान जे हाफ़िज़नि ते ई बमबारी थी आहे ठेड़ीअ वारो जंहिंजा खून रत जे अंदरि बिल्कुलु ॻाढ़ा थी विया स्टेज ते लाश पिया हा इहो सॼी दुनिया मंज़र ॾिठो गुनाह को हुयो न सही क़ुरान पे पढ़ियो बस ई हालतूं आहिनि जेके जो मुल्क जे तेज़ीअ सां वधनि पियूं असांजो मुस्लमान निंड में आहे असांखे खजनि जी ॻणती आहे हेॾे घेरे वियासीं जे वारो दुआऊं करो साईं खजनि में बीमारी शुरू थी वई आहे वञे थो इहो सॼो कमु सुकंदो कंहिं चयो त अंब था हेॾे होॾे थियनि कंहिं चयोसीं फसल में जीता मां जो तव्हांखे नथी फसल जी ऐं खजनि जी माण्हुनि में बीमारी कोन्हे ॻाल्हायो नथा माण्हुनि में बीमारी कान्हे फैशन त ॾिसो घणा थी विया आहिनि सभे क़िस्मत माण्हुनि जे मुंहं जो फैशन थी वियो आहे हिकिड़ा ॾाढ़ी मुछ फिरवा पिंपड़ियूं सभु कूड़ायूं सफ़ा जड़ बूटी ख़ुदा जो कसम आहे हिकिड़ा ॾाढ़ी हीअं कयूं वरी हिते सनी लीक हिकिड़े शोरनि जो अधु मथो कूड़ियल अधु ॿार वरी उते अंग्रेजीअ में कुझु लिखियल आहे अधीन जा त वरी फैशन अञा 200-250 क़िस्म आहिनि इहे मुस्लमाननि में सभु शयूं अची वियूं आहिनि ऐं तव्हांजे साम्हूं इहे मंज़र आहिनि अहिड़े दौर में ईमान बची सघे थो त क़ुरान जे अंदरि ए जेके तव्हीं जलसनि में अचो था या जेके जलसा रखराइनि था अल्लाह इन जे रिज़्क़ में बरकतूं करे आमीन त चओ कारी शबीर अहमद भज भजा डुक डुका ॾींहुं राति मींहुं वात हिकु करे हिन फुल पोटनि जे महले में ही अज़ीम शान एॾो वॾो तारीख़ी जलसो इहो इस्लाह जे लाइ आहे त असांजी हालात जेका वञे पई बिगड़ंदी उहा तॾहिं सुहिणी थींदी जॾहिं हिन क़ुरान जी फिज़ा ईंदी साथ ॾींदव बाबा कल आयो मौलाना तारिक जमील मोहम्मद बिन कासिम मस्जिद अरोड़ा ओचितो सिजल ते नमाज़ पढ़ी तव्हां बि चकर ते आया हूंदो मोहम्मद बिन कासिम मस्जिद आहे अरोड़ में तव्हांजो रोअण ईंदो खजीअ जूं कामा पियल अथसि
टोटल भितियूं ठठल आहिनि, फर्श कोने, कालीन काने, एडी वडी तारीख़ी मस्जिद आ, पर उन जे लाइ हिननि वटि को रुपयो कोने जो उनखे ठाहिनि। वरी अवाम थो चए त चंदो करे ठाहियो, चवनि था तव्हांजो हक़ कोने, हीअ मुल्क हुकूमत जी मिल्कियत आ, पुराणी मस्जिद आ, इनखे असीं ठाहींदासीं। सभु माण्हू ॾिसी करे हैरान था थियनि त मुस्लमाननि जी हुकूमत आ, अलाह जो घर उजड़ियो पियो आहे। इहे वरी जबल सां अचो, बाईपास सां तव्हांखे कॉलेज यूनिवर्सिटियूं रांदि जा मैदान ठहिया आहिनि, सखर जे पहिरियों ड्रेहनि जो ओरियो साईं हैदरी साहिब ईंदा हूंदो, वॾियूं दीवारूं अथव किरोड़नि जूं, हर रांदि स्टेडियम हबीबुल्लाह जो चवे, मूंखे वरी चंडी स्टेडियम में न ईंदी आहे, अलाए कहिड़ी बीमारी आहे। साईं बुखारी साहिब फरमायो, कंहिं माण्हू चए साईं 2-3 कलाक कोन हुयो, असां तव्हां सां मिलण आयासीं, चई मां वियो स्टेडियम ऑफिसर SDM हेॾा वॾा खतीबो, तव्हांखे इहो नथो अचे, चई मिड़े अंग्रेज खे खारड़ो आहे, छो त इहा चंडी घर कंदी थी वञे न। उन ई अरोड़ जे इलाइक़े में वाणियुनि जो मंदरु आहे, कालका देवी कालका, उते किरोड़नि जो कमु थियल आहे। छा मंदरु, छा कमरा, छा हाल थींदो, वरी छा आहे उहो ख़बर हूंदी उन्हनि खे, जीअरनि जो पोस्टमार्टम थींदो आहे, सम्झी विया हूंदो, सियाणा त ॾाढा हो। हा की न, हा तूं आहे, लॻे इहो अञा मज़लूमनि जी कंपनीअ जो आहे, आस्ते आस्ते हीअं बाहि थो बधे त इहो वाइदो कर, छोरियुनि जा मथां अचा थी आहे, अञा हे चवनि था थधी मिठी, हिन जी उबासी ते उबासी आहे, मसीत में घुतां था त अलाह साईं को ॿुधो असांजी। मुंहिंजे चवण जो मक़सदु ही हो त हालात हिते आहे जो बेदीनी उरूज ते पई वञे। अॼु तव्हां क़ुर जे करे वेठा हो, रब तव्हांजे क़दम क़दम खे क़बूल करे। केड़ीअ जा मुस्लमान हो ऐं ॿियनि ॻोठनि खां आयल कलमे पढ़ंदड़ो, शुक्र कयो रब जो ही आलिम, ही दरवेश बुज़ुर्ग, फुड़ी फुड़ीअ तलाव करे, चंदा चूड़ियूं करे, सॼी दुनिया जूं मयारूं सिर ते खणी बदर सां खोले करे, क़ुर जी तालीम, पैगंबर जे दर्स, हदीस जी तालीम ॾियनि पिया। मुस्लमाननि जो नक़्द मथे कयो आहे त आलिमनि कयो आहे, तव्हां थधो साओ त खणो। हा बाबा, मामूली ॻाल्हि आहे, कंहिंजे दर ते वञणु त न लपड़े, शुआर जी लपड़े, फितरो ॾे, ज़कात ॾे, ख़ैरात ॾे, कुर्बानीअ जो चम ॾे, इहा मामूली ॻाल्हि आहे। हुकूमत जा त सभु मरनि, हराम जो के मदरसे ऐं मस्जिद खे खपे बि कोन असांखे। तव्हां वञी झुमिरियूं ऐं पार्क ऐं रांदियुनि जा मैदान ठाहियो, हिन क़ुर खे अलाह न छॾींदो, जंहिं नाज़िल कयो आहे उहो मुहाफ़िज़ आहे क़ुर। अॼु बि 2 छोकिरनि क़ुर पूरो कयो, होॾे जलसो पियो हले, 9 हाफ़िज़नि दिस्तार कई, मां तो वाइज़ करे आयुमि मग़रिब खां पोइ। होॾो तव्हां ॾिसो मंज़िल गाह में 120 आलिम थिया, अल्लाह वाली मस्जिद, जामिया शरफिया, अॻे साईं मसूद अहमद ॿुधायो त रहीम यार खान में 310 आलिम थिया। राति घोटकीअ में कंहिं नालो खयो मदरसे जो, ताज़ो ताज़ो किथे थी आहे, बुखारी शरीफ़ जो ख़तमु, ओ हुन में अकोड़ा खटक में 1300 आलिम थिया। हा कमु हले थो, होॾो बि कमु हले पियो, हेॾा बि मौलवी कम खे हलाइनि पिया, रब जे रहमत जे आसरो। पर मां तव्हांखे अर्ज़ु पियो कयां, सजणनि जे कतार में नालो लिखायो। कंहिंजे कतार में ॻाल्हायो त सही, सजणनि जे कतार में नालो लिखायो। इन मदरसनि, इन जलसनि, हिकिड़ो सुठो माण्हू मूंखे चईसि जलसनि ते ज़ोर ॾिठो अथव, मां त गणती न करे, इन जलसनि में हिदायत ऐं नसीहत मिलंदी। मां चयो तव्हां कोन था ॾिसो त माण्हुनि पार्कनि ते ज़ोर ॾिनो आहे, हुत पार्क, हुत पार्क, हुत पार्क, भले अशी ॾाड़ीअ सां वञे, हेॾी वॾी तस्बीह हुजेसि, जिबरील जहिड़ी सूरत, त पढ़ी नथा ॼनि, न पापा अकेलो न वञ, वठी वई अल्लाह, अकेलो न वञो, सही बाक़ी छा भला लठ खई वञा, लठ न मिड़े का फैमिली
ते असांजो त कुराड़ियूं घरो निकिरंदियूं कुर जे ॿाहिरो रोट थो मिले हिकिड़ी वती वञे पोइ भली पार्क घुमी आ इहे सभु शयूं तबाहीअ जे लाइ आहिनि चओ सही इहे सभु शयूं तबाहीअ जे लाइ आहिनि त नस्ल तबाह थिए सॼे नस्ल खे का बाहि लॻे इन बाहि खे विसाइण जे लाइ क़ुर जे रहमत जो पाणी ईंदो कंहिंजे ट्रूअनि खे कंहिंजे फसल खे कंहिंजे बाग खे लोड़े खे बाहि लॻे त फायर ब्रिगेड घुराइबी खूहनि ऐं नलकनि जा पाणी हारबा पर जॾहिं कंहिंजे ईमान अमल तहज़ीब खे बाहि लॻे त हिते क़ुर जे रहमत जो मींहुं वसंदो अॼु यूरोप NGOs जे ज़रिए इहे नयूं नयूं शयूं ॾेई करे मुल्क खे तबाहीअ ॾे वठी पिया वञनि तव्हांखे अर्ज़ आहे नौजवानो दीन जा सिपाही थियो क़ुर सां वफ़ादारी कयो आलमनि जा कुल्हा मज़बूत कयो पंहिंजे पंहिंजे महलनि ऐं पाड़नि जे अंदरि मदरसनि सां नेकनि माण्हुनि सां तालुक़ क़ाइमु कयो इरादो आहे सही केॾो इज्तिमा हो जमायत जो तबलीग जो अॼु दुआ थी हिकु नौजवान तालिब जी शहादत बि थी वई बिजलीअ जे करंट में मरकज़ में पढ़ंदो हो असांजे पाड़े जो जागीराणी छोकिरो हो अल्लाह खे प्यारो थियो जंहिंजो जनाज़ो राति 10 बजे पिंडाल में थियो लखनि माण्हुनि जनाज़ो पढ़ियो आलम रोअनि पिया त अहिड़ी शहादत हिन बचे खे मिली आहे 2 ॾींहं अॻु में पियो संगत खे चए त मुंहिंजे जनाज़े में माण्हू ॾिसंदो एतिरा ईंदा जो तव्हां कंहिंजे में न ॾिठा हुता सुभान अल्लाह नेकनि माण्हुनि सां मुहबत कयो मुझे सोने नबी फरमायो जंहिंजी जंहिंसां मुहबत हूंदी क़यामत में उन्हनि सां गॾु हूंदो जे यारी कुकड़ा आहिनि ऐं कुता आहिनि शराबिल जुआकिरनि ज़ानिन सां हूंदी त क़यामत में उथण बि उन्हनि सां हूंदो पर जे तुंहिंजी मुहबत हिन क़ुर वारनि सां आहे त क़यामत में उथण बि क़ुर वारनि मां तव्हांखो पुछां थो नेकनि माण्हुनि आलमनि सालियनि बुज़ुर्गनि हे जेके जमायतूं मुल्क में घुमनि पियूं काल अल्लाह काल नबी जो दर्स ऐं पैगाम पियो हले इन मां फ़ाइदो थियो आहे या नुक़सानु ॻाल्हायो मथो रमज़ान थो अचे बाक़ी 3 महीना अथसि हिकिड़ो महीनो साईं हैदरी साहब खे अड़े सदको वञाई मिकाई अल्लाह हे बि ॾसे थो हिकिड़ो महीनो आहे मां बि इम्तिहान पे वरितो त जागनि था या निंड अथनि अल्लाह बरकत करे मौलवी हिकिड़ो जनाज़े में भुलिजी पियो चइनि जे जाइ ते 5 तकबीरा थिया जमायतनि चयोसीं भुलिजी पियो तरावीहनि में त न भुलंदा हो चइबा मरो था देर सां जनाज़ो विसरी वियो असांखे वरी अप्रैल इन्हनि सां यारी आहे न पर इस्लामी महीना मथो रमज़ान पियो अचे रजब खां पोइ शाबान कट रमज़ान मुसलनि ते तव्हांखे क़ुर पढ़ाईंदे उहे नज़र ईंदा जंहिंजे सीननि में दिलि पर जेकर इहा ॻाल्हि नाहे त पोइ तव्हां मूं कोई उथी करे चवे सही कोन्हे फलाणो प्रोफेसर लेक्चरार फलाणो वज़ीर मशीर सलाहकार फलाणो चौधरी कारखानेदार उहो बि क़ुर पढ़ाईंदो मुसले ते हिन साल सवाल ई पैदा नाहे अतो हुजे मंडो हुजे ग़रीब हुजे मज़दूर जो पुट हुजे मुसले ते उहो बीहंदो ठेड़ीअ वारो जंहिंजे सीने में क़ुर जा 30 सिपाही अल्लाह तो सभिनी खे रब क़ुर जी रहमत नसीब कर आमीन त चओ सही आमीन असांजा उहे कारी ओ ठेड़ीअ वारो मां छा तारीफ़ कयां पंहिंजे मरहूम साईं कारी गुल मोहम्मद जी अल्लाह उन जे क़बर ते रहमतूं करे साईं उस्ताद कारी मोहबुल्ला ठेड़ीअ वारो मां उन्हनि जा नाला वठी दिलि पियो ख़ुशि कया अल्लाह उन्हनि जे क़बरुनि ते रहमतूं कंदो जॾहिं क़ुर पढ़ंदा हा साईं अब्दुल जब्बार हैदरी बि कारी आहे क़ुर जो सॼी उमिरि क़ुर पढ़ायो अथई इहे क़ुर पढ़ंदा हा मौलाना ॼणो हाणे जिबरील क़ुर खयूं पियो अचे उहा ठेड़ी जंहिंमें साईं मोहम्मद इस्माइल जहिड़ा कारी वक़्त जा वली गुज़रिया उहा ठेड़ी जंहिंमें वॾा बुज़ुर्ग साले आलिम जंहिंजे दुआउनि मुसाफ़िर तालिबनि जे दुआउनि सां अॼु ठेड़ी रौनक पई करे तव्हांजे बचण में तव्हांजे तरक़ीअ में दुआऊं अथव त मिठे मुहम्मद जे महिमाननि तालिबनि ऐं ग़लति वधवा मौलाना जॾहिं ठेड़ीअ ते यलगार थी जीअं को मुल्क कंहिं ॿिए मुल्क ते कंदो आहे
वो ठेड़ीअ जे लाइ वॾो मसइलो हो असांजे ॻोठ में वॾो जलसो हो साईं इमदादुल्लाह मरहूम जी तकरीर हुई हलंदे कंहिं ॿुधायो त से ठेड़ीअ ॾे ख़ैरु कोन्हे अॼु हिकु माण्हू बि ज़िंदह न बचंदो दुआऊं शुरू थी वियूं तालिब मैदान में निकिरी चुका खजनि जूं छड़ियूं खयूं जीअं बदर जे अंदरि 313 जी ख़ुदा मदद कई तीअं ठेड़ीअ जे न्याणियुनि बचल ठेड़ीअ जे नंगनि ठेड़ीअ जे हया ऐं गैरत जी हिफ़ाज़त रब पराए वास्ते पंहिंजी मदद करे ऐं फरमाई जेको तव्हां पाण मंज़र ॾिठो ऐं वॾनि ॿुधो मां अव्हां खां पुछां थो इहो क़ुर जी रहमत जो असर हुयो कि न कोन अॼु जो तव्हां बेदीननि माण्हुनि जे लाइ सुस्किन में चढ़ी दीपक हे झुमिरियूं हणंदा कागिर मायूं पेॾो हिकिड़ो अलाए केरु आयो पेॾो वाहन ॾऊं जेको ई हुयो मूंखे ख़बर आहे त केरु हो मां गाॾी पाण साइड कई उहे नौजवान बच्चा गुलनि जहिड़ा ओ ठेड़ीअ वारो मां त रोई करे अर्ज़ु कयां पर रोआं त कंहिंजे जो रोआं को उखे त सयूं न घोड़ा घटि में घटि अॼु तव्हां हिते बीठा हो जो बेदीननि जे लाइ टके जे कम जे लाइ ई त झुमिरियूं हुननि वॾा ई खतरा हुया ख़ुदा जो कसम आहे अहिड़नि आलिमनि सालिहनि ऐं बुज़ुर्गनि जो शहर आहे हबीबाबाद ठेड़ी का मज़ाक कयो नथा ॻाल्हायो चुप थी वियो हिते हा थोरो दवा सरस अची वई आहे वड़े फुल पोटे महले वारो अल्लाह तव्हांजे बचन में बरकत करे हर साल मियां हे जलसो ना शादी जेतिरी ख़ुशी आहे एडी खैरात मजंद गो हिन महल ताईं अल्हम्दुलिल्लाह थोड़ी देर अॻु में पंक्ति आहे खुशबू हफ़्तो हलंदी जेको गोश्त चांवर हलियो खुशबू हफ़्तो हलंदी एॾा आलिम काथो मौलाना हवाई जहाज में बाईपास ऑपरेशन थियल हिन जलसे जे करे अची हिते पहुतो साईं हैदरी साहब जहिड़ा बुज़ुर्ग आया त मां तव्हांखे अर्ज़ु पियो कयां हिन क़ुर सां तव्हां साथ निभायो छो त असांजी दुनिया ऐं ईमान ऐं इस्लाम ऐं कलमे ऐं मुस्लमाननि जे बका जे करे आहे त चो हिन क़ुर पढ़ाईंदो बच्चनि खे हाणे बि तव्हांजे चौधारियूं मदरसनि जो कड़ो चढ़ियल आहे मगरिब जी नमाज़ ते साईं हैदरी तव्हां कन जो त ठेड़ीअ में जॾहिं बांगा थियो चल चवंदो त अलाए मके में वेठा आहियूं अलाए मदीने में सुभान अल्लाह हिकु महिल जो सभु बांगा ऐं अल्हम्दुलिल्लाह मुबारक बि ॾियां मता जो त सफ़ा मौलवी असुली मुबारक त ॾेई कोन थो छॾो टिजारियूं थो वञे अल्हम्दुलिल्लाह नमाज़ी बि ॾाढा आहिनि चओ अल्हम्दुलिल्लाह मस्जिदियूं बि सुहिणियूं आहिनि आलमनि जे वाइज़ में नौजवान ठेड़ीअ जा एतिरा ईंदा आहिनि जो मां काथे बि न ॾिठो आहे हाणे छड़ो थोरो अर्ज़ु आहे कयां थोरो समझी त विया बस थोड़ी सुन्नत रसूल जी के अॻिते वधाए नौजवान नंढा वॾा अल्लाह जे फज़ल सां कदम अॻिते वधायो त जन जूं उम्मीदूं आहिनि न उन्हनि जी उम्मीदनि ते पाणी फिरी वेंदो त असां जो कुझु कयूं पिया जख पिया मारियूं हे पंहिंजे वॾनि जे कब्रुनि जे मिटीअ खे न लॼाईंदा मरी त ठेड़ीअ जो माण्हू सघे थो पर अक़ीदे ऐं ईमान ते सौदो ठेड़ीअ जो मुस्लमान न कंदो इंशाअल्लाह ॾाढा त चवनि इंशाअल्लाह ठेड़ी का मामूली आहे जानसी अलाए काथे वेही तव्हां ते फ़ख़ुर था कयो असां वरी पंहिंजे पाण खे ई मार्केट किराए छॾियूं ई न थियणु घुरिजे इहो कहिड़ो मर्कज़ आहे मौलाना जाते हज़ारे काफ़र मुस्लमान थी ऐं कलमो पढ़ियो वरी ठेड़ीअ वारनि मदीने जे अंसारनि वांगुरु उन नौ मुस्लिम थींदड़ पंहिंजे भाइरनि जे लाइ ख़ुदा जो कसम आहे लखनि जा धंधा प्लाट हता के न्याणियूं निकाह में ॾेई करे उन्हनि खे शादियूं करायूं ख़ुदि असांजे कंदरनि जा ॿ टे दोस्त अल्हम्दुलिल्लाह जन खे बचा आहिनि आलिम थिया आहिनि इहो ठेड़ीअ वारनि जी ख़ूबी आहे सॼी दुनिया में मिसाल क़ाइमु आहे अल्लाह साईं मोहम्मद इस्माइल जे कब्र ते रहमतूं करे जंहिं अहिड़ो मर्कज़ क़ाइमु कयो जाते हज़ारनि माण्हुनि खे कलमे जी सआदत मिली ऐं तव्हां वरी उन्हनि जा घर आबाद कया तव्हांखे रब छॾींदो ॻाल्हायो नथा छो असां कंहिंजे गैर जे अॻियां झुमिरियूं हणूं ताड़ियूं वॼायूं ऐं दीपक दीपो कयूं अल्लाह जो नारो हणो आहे को नारे तकबीर वारो नारो हणाए त सॼो पिंड आलो आवाज़ ॾे अल्लाह
अल्हम्दुलिल्लाह साईं हेतिरी तो चए त ठेड़ीअ वारा उथी विया आहिनि ॿाराड़ी खणी आहे मां सुञाणा थो ठेड़ी तमामु वॾी वेठी आहे छड़ो ठेड़ीअ वारा हथ मथे खणो त साईं हेतिरी ख़ुशि थिए मां सुञाणींदो आहे घणो ईंदो आहे हे टोटल ठेड़ी आहे उथण वारनि में घणा पाए रहिया बस 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 मां त सुञाणा न सभिनी खे अलाह बरकत करे साईं जी बि दिलि हाणे ख़ुशि थी त मक़ामी माण्हू वेठा आहिनि अञा रहियल बि ईंदा पर जे विया बि त अलाह उनखे बरकतूं फरमाईंदो आमीन चओ न साईं छा कजे माण्हू आख़िर नट बुल्ट बि कमज़ोर आहिनि इंजनियूं बि चंडियूं कमु छॾे वयूं आहिनि सालनि सर जा ठकाव बाईपास ते था ॿुधिजनि वरी जो हेड़ो पुलाव गरम इन त अंदरि इंजन खे बाहि ॾेई छॾी हूंदी पंहिंजे मुंहं सां माण्हू वाको बि थींदो आहे असां त चऊं था त पाई जी निंड जो फिटल आहे त सभु असुरत ई वेठा हुजनि तव्हां जेके वेठा हो गंज हो अलाह तव्हांजे ईमान में अमल में बरकत करे साईं परे जो ख़तीब ॿाहिरि हूंदो मां त अॻे बि चवंदो आहे त हीउ जलसो असांजो पंहिंजो नौजवाननि खे अलाह बरकतूं करे हाफ़िज़ शबीर साहिबु असांजो पंहिंजो हे फुल पोटरा बिरादरी जेतिरी बि आहे नौजवान नंढा वॾा अलाह हुन में दीन जी मोहबत ॾिनी आहे सुन्नत रसूल जी ॾाढियूं बि शॾियूं अथऊं आलमनि सां क़ुर सां मोहबत रखी अथऊं अलाह हिन जे रिज़्क़ में माल में बचड़नि में बरकत करे पर मां हीअं बि चवंदुमि ठेड़ीअ वारनि खे त हे जलसो छड़ो फुल पोटरनि जे पाड़े जो न आहे या हाफ़िज़ शबीर अहमद जो न आहे जॾहिं बि हे जलसो थिए न तव्हां पंहिंजो जलसो सम्झी करे तव्हां सभु शहर वारा करजी सरजी मूंखे हाणे बि उमेद आहे त तव्हीं बि हिन में हिसो कढियो हूंदो ऐं पंहिंजे तरफ़ां थो चवां मथां को चए त अलाए मौलवी साहिब खे कंहिं तस्बीह न पढ़ी आहे मां थो चवां हेड़ो सवाब जो कमु ॻाल्हायो नथो अॻे हिकिड़ो अमरा मिलियो मां बि रस्ते सां वियुसि पे तो मां गाड़ी बीहारी मां तोखे सुञाणा थो तूं फलाणे ॻोठ जो आहे चई हा मां तो हिन ॻोठ जे मसीत मूं तो निकितो चई ख़ैर त आहे सदिलियूं खणण वेंदा खिली पियो चईसि मां जॾहिं वांदो हूंदो आहे न तवजो आहे चई मां जॾहिं वांदो हूंदो आहे त 5-8 किलोमीटर हिन पासे वयुमि या हेॾे वयुमि मस्जिदुनि में नफ़िल पढ़ंदो वज़ू कंदो क़ुर जो अधु सिपारो को तिलावत कंदो ऐं घुमंदो घर वेंदो आहे इन जे करे त सभु मस्जिदूं क़यामत में शाहिदी ॾियनि त हिन असां वटि बि निमाज़ पढ़ी सुभान अल्लाह ईअं न चओ त असांजे पाड़े में जलसो हुजे त हुते चांवरनि जो कटो ॾियूं ऐं जो ॿिए पाड़े ॾिया त ठहियोसीं पाण ॼाणो जाते ही जलसो हुजे क़ुर जो थोड़े मां जलसो रखराया नूर शाह जे कब्रिस्तान ते तभी ट्रक भरे ॾिजो चांवरनि जी हिते इंशाअल्लाह अहिड़ी था कयो ॼण कल्ह खां वठी वेठा हो जलसे में आमीन त चओ न असां क़ुर जे जलसनि जी चौधारियूं जेका अल्हम्दुलिल्लाह सैलाब ॾिसो था अलाह कंदो फट मिड़ी आयो आहे चओ न साईं अगरि मां ठेड़ीअ ते हिकिड़ी मस्जिद नमाज़ पढ़ी जाइ न मिले पई मां गाड़ी बीहारी वज़ू करे मां नमाज़ पढ़ा आख़िर जगह न ॾिठमि वरी अॻिते के ॿी मस्जिद में वञी पढ़ियमि त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी अलाह साईं तोखे पंहिंजा बाना प्यारा आहिनि एतिरा त नमाज़ी आहिनि न अञा हिकिड़ा 15-20 माण्हू आहिनि हर जलसे में ईंदा आहिनि ठेड़ीअ जा तव्हां वटि बि इहे ख़ल्क़ आई आहे क़ुर जे रहमत जे करे त मां इहो जो कर्ज़ कयां पियो ख़ासि करे नौजवान जेके बचनि जहिड़ा आहिनि उन्हनि खे हे वाइज़ बि ही अशी ॾाढ़ी बि हे बि मेड़ अथव ख़ुदा जो नालो अथव पंहिंजी जवानी पंहिंजी ज़िंदगी पंहिंजूं तवानायूं पंहिंजूं सलाहियतूं ओ हिन क़ुर जे हवाले कयूं मां उमेद कयां तव्हां में हा साईं अलाह तव्हांजे जवानीअ में बरकत करे बाक़ी रहियो मसइलो हे जी अधु आहे अहिड़ी तंज़ीम घणी आहे अलाह कंदो तव्हांखे रब न छॾींदो थोरो महीनो ॾेढ सब्र कयो मौसम मटिजे आमीन नथा चओ न्याणियुनि विहाइण वारा बेड़ा पापी आहिनि साईं हैदरी जो पुटनि खे ॿ कराईंदा पाण बि कंदा पर जे 60 साल 70 जी उमिरि में इन कुराड़े जी बि ज़ाल मरे थी ऐं आस्ते चवेसि ॾाढा ॿी शादी कंदे अरे मरे थो हावड़ा ई कोन खिले थो त ॼण रेजारे थो त बि चवे थो आहे त पढ़जा ऐं न्याणियुनि ॾोह कयो वीचारियूं वेठियूं आहिनि अलाह से हुनजी इज़त जी हिफ़ाज़त करे न्याणियूं पुट ऐं पढ़ाए करे मिठे मुहम्मद जी सुन्नत तव्हां हिते पूरी कयो त मिठो मुहम्मद रोज़े में राज़ी अलाह अर्श ते राज़ी
अल्लाह मुंहिंजा एतिरा जुमला क़बूल फरमाए रब हिन जलसे खे आबाद करे रब हिन जलसे कराइण रखराइण तावन करण वारनि जे रिज़्क़ में माल में बच्चन में बरकत करे साईं अब्दुल जब्बार हैदरी जंहिंजो सुहिणो ऐं मिठड़ो क़ुरान जो आवाज़ रहमत वारी ॿोली इंशाअल्लाह तव्हां असांजूं दिलियूं ठरी पवंदियूं हिकिड़ो असांजो यमन जो मौलवी आहे किथे आहे हली आहे हिकिड़ो हिनखे अञा वास्कोटी कोन्हे नई घुराई अथई जापान मां सियारे में गरम आहे ऊन्हारे में थधी आहे मेरी थी वई आहे त धोअण लाइ ॾेई आयो आहे